सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। छा तोखे पंहिंजी ज़िंदगी सां प्यार न आहे? नवाब खान सभिनी खे पंहिंजी ज़िंदगीअ सां प्यार हूंदो आहे, पर मौत बरहक़ आहे, अचणो आहे, उनखे त केरु बि टारे नथो सघे। सम्झां थो त तूं मुंहिंजे हथां मरण पसंदि थो करे। नवाब खान कंहिंजी मौत कंहिंजे हथां लिखियल आहे, इहो त मुंहिंजो रब ई थो ॼाणे। मरद तूं मरद आहीं, मां चवां थो त ज़बान बंदि रख। नवाब खान ही सजावट जो पढ़ाइल आहे, हिन सां बेस करणु चाहियो आहे। तव्हां हुकुम कयो, हिन जो छा करणो आहे? बाप हिनखे मारे हिनजो लाश रस्ते ते उछले छॾियो ऐं हिनजे खून जो केस रहीम मथां दाख़िल करे हुनखे जेल मोकिले छॾियो। थी वेंदो नवाब खान। सलीम, अञा बि वक़्तु, जेकॾहिं मां हितां हले वियुसि न कुझु कोन। नवाब खान हाणे मुंहिंजी मौत त मौत ई सही, पर मां तो ज़ालिम जे अॻियां कॾहिं बि झुकंदुसि न। सूबेदार साहब, हिनखे मरण जो शौक़ु आहे, सुभाणे बि सिच ही सलीम जी मुंठी न ॾिसे। सलीम, तोखे मारण जो अफ़सोस त असांखे बि ॾाढो थींदो, पर छा कयूं, नवाब खान जो हुकुम आहे। सूबेदार साहब, नवाब खान जे चवण ते मूं मथां एतिरो ज़ुल्म कर जो सुभाणे हुनजो कुफारो अदा करे सघी। लालच जो वाल तो न पार केॾो बदिलजी वियो संसार। लालच जो वाल तो न पार केॾो बदिलजी वियो संसार। जाते काथे आ तकरार, है तकरार, है तकरार, है तकरार, है तकरार। मूसा हलो मूसा पूरो थियो अचो। अमुन मोहब्बत कीअं हिते मोटे हर को बेले खड थो खोटे। मूसा जो त कम पूरो थी वियो, पर मूंखे बि वापसि वञणु घुरिजे। अमुन मोहब्बत कीअं हिते मोटे हर को बेले खड थो खोटे। बदिरा सबके जा पिरकार, है तकरार, है तकरार, है तकरार, है तकरार। उठमते चुप 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 मरी वियो तुंहिंजो मूसा। हल मूसा। माण्हुनि जी का कीमत कान्हे
रिश्तन जी का अहमियत का मूसा माण्हुन जी का कीमत कान्हे रिश्तन जी का अहमियत कान्हे सब अना उलझा अंधकार है तकरार है तकरार है तकरार है तकरार दुनिया है फिरनी गिरनी जहड़ी करनी तहड़ी भरनी दुनिया है फिरनी गिरनी जहड़ी करनी तहड़ी भरनी वक्त वठे थो सब वहवार है तकरार है तकरार नवाब खान मथे रस्ते खां निकिरी वियो हूंदो हाणे असांजो हिते बीहण बेकार आहे हाँ बख्शल वापस हलूं था हाणे असांखे थोरो होशियारी सां रहणो पवंदो छो जो नवाब खान जे मथां फेरिंग कई आहे घबराए न बख्शल भलाई थींदी निकिरण जी कर रही मां राति दरिया खान जे उताक ते मिलंदासीं मां तुंहिंजो हुते इंतज़ारु कंदुसि ठीकु आहे यारो यारी घणी हिन झिरकीअ उॾामण जी कोशिश कई पर अची वई न बाज़ जे चंबे जे हेठां हाज़िर बेगम हाणे हीअ तुंहिंजे हवाले आहे हिन जे लाइ हर ॾींहुं क़यामत बणाए छॾ हीअ घर असांजे लाइ जन्नत मिसल आहे पर हिन जे लाइ हिन घर खे दोज़ख बणाए छॾ दोज़ख तुंहिंजे करे नैना मूंखे हिते कैद कयो वियो आहे मुंहिंजो बहानो आहे नवाब खान खे तव्हां मथां ज़ुल्म करणो हुयो सो कयईं सच नैना जेसि ताईं इहो निभागो ज़ालिम मरंदो कोन न तेसि ताईं असांजे मथां इहे ज़ुल्म ख़तम थींदा ई कोन मां जे अज़ाब मां गुज़री आहियां उहा सिर्फ़ मूंखे ख़बर आहे ऐं तूं शुक्र कर अञा तूं उहे सूर कोन ॾिठा आहिनि मालिक साईं मूंखे इन नज़ाबनि खां महफ़ूज़ रखंदो तूं सही सही ॿुधाए त तूं छा करे आयो आहे ॿुधाए अदा ॿुधाए तूं ख़ामोश छो आहीं तोखे कसम आहे पंहिंजे मुर्शिद जो ॿुधाए त नैना किथे आहे अदा तूं ॿुधाए त तूं कहिड़ो ज़ुल्म करे हिते पहुतो आहीं हाणे तूं इहो न चइजांइ त नैना ऐं मूंसा खे मारे तूं हिते पहुतो आहीं हाँ हाँ मूं मारियो है नैना खे मूं ई मारियो है मूसा खे ऐं पहाड़ुनि में हुननि जी लाश खे मां रोले पियो था आशो ज़ालिमा भागा मुंहिंजी धीअ खे तूं मारे आहे कहिड़ो कहर कई मुंहिंजी न्याणीअ खे मारे छॾियईं ओ मुंहिंजा अब्बा कहिड़ो कहर कयो तो ओ ज़ालिम भाउ कहिड़ो कहर कयो तो
धरतीअ जूं ही न्याणियूं निमाणियूं सूरन लए ॼायूं सामाणियूं धरतीअ है तकरार ज़ालिम मूसा तो सिर्फ नैना खे पंहिंजे हथनि मां वञण ॾिनो पर पंहिंजी ज़िंदगी खे बि मौत जे हवाले करे छॾियो। काश बस जेकर मुंहिंजो चवण वठी हा ऐं नैना खे मुंहिंजे हवाले करी हा त न तोखे कुझु थिए हा न ई नैना खे ऐं मां नैना खे बि बचाए वठां हा। हाणे न तूं बचे न ही नवाब खान नैना के बख्श कंदो। मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधायो सूबेदार साहब त मूंखे कहिड़े केस में तव्हां गिरफ़्तार कयो आहे? नवाब खान जे मथां गोली हलाइण वारो सिर्फ़ु तूं आहीं। हा, आऊं आहियां नवाब खान जे मथां गोली हलाइण वारो। ॿुधा तोसां ॿियो केरु गॾु हुयो ऐं केरु केरु तव्हां सां सलाह में शामिल हुयो जेके नवाब खान खे मारण चाहिनि था? सूबेदार साहब, नवाब खान जा दुश्मन त ॻणण खां बि घणा आहिनि। पोइ मां तव्हांखे कंहिंजा नाला ॿुधायां? तूं सिर्फ़ु एतिरो ॿुधा तोसां गॾु ॿियो केरु हुयो जे नवाब खान जे मथां फायरिंग कई? तूं छा थो सम्झी? उन्हनि जा नाला तोखे ॿुधाईंदुसि। पोइ मरंदे रहीम, ज़रूरु मरंदे। मारे छॾियो, भले मारे छॾियो। जेकॾहिं नवाब खान जे कूड़े केस में मारे सघो था न त पोइ भले मारे छॾियो। नवाब खान खे मारण वारो केस तुंहिंजे मथां नाहे, तो मथां रहीम सलीम खे मारण जो केस आहे। सलीम खे मारण जो। सलीम जे क़त्ल जो केस? हिननि ज़ालिमनि सलीम खे बख़्श न कयो। बाबा जेसी ताईं तूं मूंखे मूसा जे बारे में हक़ीक़त नथो ॿुधाई त मूंखे सुकून न ईंदो। बाबा तूं मूंखे इहो ॿुधाए त मूसा खे तूं किथे छॾे आयो आहीं? कंहिं महफ़ूज़ जॻह ते आयो हो? ॿुधाए बाबा, मूंखे ॿुधाए त किथे मूसा कंहिं दुश्मन जे रुख ते कोन चढ़ी वियो आहे? बाबा तुंहिंजी ख़ामोशी मूंखे मारे छॾींदी। मूंखे सही ॿुधाए त मूसा किथे आहे? कुझु बि नथो ॿुधाइण चाहीं, बस एतिरो ॿुधाए त मूसा ज़िंदा आहे। बाबा मूंखे ॾिस न, ॿुधाए मूंखे बाबा, ॿुधाए मूंखे बाबा। अधी ॻोठ में अजीब ग़रीब ख़बरूं थियूं हलनि। मालिक साईं ख़ैर करे, अलाए छा थियो आहे। वॾी ॻाल्हि आहे, ॿाहिरां तूं पाण आयो ई, तोखे ख़बर हूंदी न त ॿाहिरि छा थियो आहे। असां खां केरु थो पुछी आहे? के था चवनि त मूसा मारिजी विया, के था चवनि त नैना मूसा ॿई मारिजी विया आहिनि, ऐं के था चवनि त ॿई ज़ख़्मी आहिनि, के था चवनि त कूड़ा अफ़वाह आहिनि। हाणे ॿुधा त मां कंहिंजी ॻाल्हि ते कन ॾियां? अदा तूं कंहिंजी ॻाल्हि ते कन न ॾे, बस रब साईं खां दुआ घुर त मालिक ख़ैर करे। इहे ई त दिलि में मां बि दुआऊं घुरां थो। अल्लाह साईं मुंहिंजे पुट मूसा खे हयाती बख़्शे ॾी। तूं परेशान न थी, जे मूसा जी हयाती आहे न त हुनखे कंहिंखे ताक़त ई न आहे जो मूसा खे मारे सघे। आहे मखण मूसा जे पोयां वॾा वाॻूं पियल आहिनि, परेशान छो न थियां? अदा तूं गणती न कर, मूसा सभिनी वाॻुनि जूं वाशां चीरे अचे हिते पहुचंदो ख़ैर सां। पर बेगुल, जे मूसा खां वाॻू बची आ त पोइ असांखे त लड़के खाई वेंदा। मुआ तूं वाॻुनि जे खाइण जहिड़ो आहीं, वाॻू तूं जो गोश्त खाईंदा। तूं परेशान न थी इहो। मां तो लाइ परेशान आ माई बेगुल, मुंहिंजो ख़ैर आ। मां सॼो ॾींहुं तुंहिंजे परेशानी में हूंदो आ। अलाह तोला ख़ैर करे। रोज़ सां मूंखे खाप अचनि, कंहिं में तूं गुज़ारे वई हुई, कंहिं खापा में ॾिसां तूं मरी वई हुई, कंहिं खापा में थो ॾिसां तूं सफ़ा इहे फतकी पई थी। पोइ इहे खाप ॾिसी ॾिसी मुंहिंजो दिमाग़ में छॾो हुजे।
मां चवां थो तूं हली पई त पोइ मखण जो केरु थींदो? मखण मखण न रहंदो, सफ़ा ग्रीस थी वेंदो, कारो कारो। हिन महिल वरी बि सुहिणो आहे, सेबतो आहे। तुंहिंजो छेडो लॻे थो त मां सुहिणो थींदो वञा, तूं ॾाही त कारो जो कारो आहे। वाह, शिकिल चङी न हुजे त घटि में घटि ख्वाब त चङा ॾिस न। हा मां मुंहिंजे वछ में हुजनि त मां चङा ॾिसां, जेके अचनि था उहे भली अचनि। तुंहिंजी ज़बान वठण खां पोइ मुंहिंजे लाइ इहा सहूलियत आहे त मां तोखे हाणे रुगो हुकुम ॾेई सघां थी, पर तुंहिंजो आवाज़ कोन ईंदो, को जवाब नथी ॾेई सघीं। इन खां वधीक ॿियो कहिड़ो सुकून हूंदो? ख़ामोश थी रह ऐं वेही घर जो कमकार कर। हाणे मुंहिंजे दिलि मां जेके आऊं ऐं ताहूं निकिरंदियूं उहो रब साईं जल्द ॿुधंदो, ख़ुदा कंदो त मुंहिंजी दुआ रब जे दर ते ज़रूरु रखां बि। जेको तव्हां मूंसां ज़ुल्म कयो आहे इन जो हिसाब मूंखे हिते ई घुरिजे। जेकॾहिं हू रहमान रहीम इंसाफ़ कंदड़ आहिनि त मूंखे हिते इंसाफ़ ॾींदो। रईस हाणे मुंहिंजी भेण खे मुंहिंजे हवाले कर। महिनत हाणे घर मोटी आई आहे, पोइ तूं मुंहिंजी भेण खे पाण वटि केरु छो रखी वेठो आहे? हीरा नई नैना तो वापस आंदी आहे ऐं नई तो मूसा खे पायो। पोइ कहिड़े हिसाब सां तोखे मां तुंहिंजी भेण वापस कयां? वैसे मूसा खे अधु मोह करण वारो मां आहियां। जेकॾहिं मुंहिंजी गोली मूसा जी टंग में न लॻी आहे न त तुंहिंजे इन कुतनि खे इहो शीं करे बस हाणे बस किथे थो ॻाल्हाई? जंहिंखे तूं कुतो थो चवीं न उहे बगड़ अथई बगड़। ऐं तुंहिंजे न जीअं मूसा खे जबलनि में चीरे फाड़े फिटो करे आया अथई। वैसे केरु शीं आहे, केरु बगड़ ऐं केरु कुतो, मां इन बहस में नथो पवां। मूंखे मुंहिंजी भेण वापसि घुरिजे बस। जे हुनखे वापसि न कयां त पोइ मीर पंहिंजी इज़त मथां सिर वठण बि ॼाणे त ॾियण बि ॼाणे। एतिरा ॾींहं जेकॾहिं मां ख़ामोश वियसि न त सिर्फ़ु इन जे करे जो मूं तव्हां सां वाइदो कयो। पर जेकॾहिं तव्हां ई वाइदे ख़िलाफ़ी कंदो त पोइ मीर पंहिंजी इज़त जे लाइ कुझु बि करे सघे थो। हिन बारे में राति ॻाल्हाईंदासीं। मुंहिंजा कुझु शर्त आहिनि जेके तोखे मञणा पवंदा, पोइ तोखे मां तुंहिंजी भेण वापसि कंदुसि। रही मां तोखे झलियो हो त नवाब खान जे मथां फेरी करण असांजी बेवकूफ़ी आहे। हाणे ॾिसींदो न इन जो अंजाम। बख़्शल, नवाब खान त पहिरीं असांजे ख़िलाफ़ साज़िश तय करे छॾी त पोइ हुन मथां असां फायरिंग करियूं आहे या न करियूं आहे, कहिड़ो फ़र्क़ु पए? कहिड़ी साज़िश? तोखे इहा ख़बर आहे असांखे कहिड़े केस में गिरफ़्तार कयो आहे? नवाब खान जे मथां जेका फायरिंग कईसीं उन जे केस में। न बख़्शल, असां ते केस फायरिंग जो न क़त्ल जो आहे। ऐं थी सघे थो त उन में नालो दरिया ख़ान जो बि हुजे। छा क़त्ल जे केस में? रहीम वरी कंहिंजो खून थियो आहे? सलीम जे क़त्ल जे केस में। सलीम खे त पुलिस गिरफ़्तार करे वई। उनखे मारे छॾियो अथनि ऐं उनजो क़त्ल जो केस असां ते दाख़िल कयो अथनि। हिन वक़्तु सलीम जे वारसनि बि लाश दफ़न करे छॾियो हूंदो। रहीम, इहो सरासर ज़ुल्म आहे। जेसिताईं न कानून जा मुआफ़िज़ वॾेरनि जी ग़ुलामी कंदा त पोइ अहिड़ा ज़ालिम तोखे रोज़ नज़र ईंदा। उथ दरिया ख़ान उथ, तुंहिंजी थाणे ते असां दावत जली आहे। सूबेदार साहब, मुंहिंजो गोॾो। तोखे सलीम जे क़त्ल जे इल्ज़ाम में गिरफ़्तार था कयूं। सलीम जो क़त्ल? सूबेदार साहब, तव्हांखे का ग़लतफ़हमी थी आहे। सलीम जो क़ातिल दरिया ख़ान न आहे। तोखे वॾी ख़बर आहे? हा, घणो ॻाल्हाईंदे न तोखे बि दरिया ख़ान सां गॾु थाणे ते विहारींदुसि। सूबेदार साहब, हिकिड़ो मिंट मूंखे चाचे सां ॻाल्हाइण ॾियो।
चाचा ही नवाब खान जी रांदि रचायल आहे। तूं अॼु जो अॼु सिंधू खे वठी ॻोठ हलियो वञ। चाचा ही नवाब खान असांखे हिते सुकून सां रहण कोन ॾींदो। पशु जेके अफ़वाहूं हलनि पियूं उन में केतिरी सचाई आहे? लाला, हिकु तरफ़ तव्हांखे इहा ख़बर आहे त सलीम जे क़त्ल केस में रहीम, दरिया खान ऐं बख्शल गिरफ़्तार थी विया आहिनि। सलीम जो केस त नवाब खान खे मुंहुं मथां करणु घुरिजे, उन्हनि खे छो फासायो? लाला, जेके सिजावल खान जा वेझा साथी आहिनि न, मुंहिंजो नवाब खान बिलो करे पियो। सिर्फ़ सिजावल जा साथी न, पर मूसा जे दोस्तनि खे बि कोन पियो बख़्शे। मूसा जे मौत वारी ख़बर में केतिरी सचाई आहे? बशू इहा जांच कई अथई? लाला, इहे ख़बरूं हवा में हलनि पियूं, पर पक्की ख़बर बहावल खान खां ई पवंदी। पर तूं अॼु ई वञी बहावल खान सां मिल, पूरी हक़ीक़त पुछा करे पोइ अचे मूंसां मिलजे। लाला, ॿियनि जो बिलो त नवाब खान करे छॾियो आहे, बाक़ी सिर्फ़ु तव्हां अकबर जो बिलो कयो। अकबर खे कोरकी में फासायां थो, पहिरियां तूं मूसा जी जांच करे अच। लाला, मौत जी ख़बर कॾहिं बि कूड़ी न आहे हलंदी। मूसा जे मौत जी ख़बर जेकॾहिं पकी आहे न त मूसा जे खून जे केस में उहो असांखे फासाईंदो। एॾो त कमीनो आहे। हाणे पक सम्झो त सिजावल खां पोइ मूसा बि मारिजी वियो आहे ऐं नवाब खान ॿाहिरियों मैदान साफ़ करणु थो चाहे। हाजरा खान, हिननि ज़ालिमनि सलीम खे बि पुलिस जे हथां माराए छॾियो आहे। रहीम, मूसा खे बि पंहिंजे माण्हुनि जे हथां माराए छॾियो अथनि। असांखे जेल कराईंदो, जेके पोइते आहिनि हाणे ॾिसूं त उन्हनि सां कहिड़ो हशर कंदो। बख्शल, कुझु माण्हुनि खे पाण वटि झुकाईंदो, जेके न झुकिया त पाण वरी उनखे माराईंदो। को बि अहिड़ो जवान न आहे जो हिन ज़ालिम खे लेटाए। नवाब खान खे मारण जी घणनि कोशिश कई आहे, पर अॼु ताईं को बि कामयाब न वियो आहे। को न को जवान ज़रूरु लेटाईंदुसि। जेके नवाब खान जा ज़ुल्म आहिनि न, त उन्हनि जो अंजाम बुछड़ो थींदो। जेसीं ताईं वञी अंजाम ते पहुचे तेसीं ताईं घणनि जा सिर खणंदो। जेकॾहिं सिजावल ऐं मूसा हिकु थी वञनि हा न, त पोइ माहौल ई कुझु ॿियो हुजे हा। असांखे ही बि न ॾिसणा पवंदा। आख़िरी बचो आहे लाला, या त मरंदो या वरी नवाब सां ठाह करे ज़िंदगी सुकून सां गुज़ारींदो। दरिया खान, 12 ॼाणनि उन जो कमु ॼाणे, बाक़ी असां 5-8 साल जेल वञण जे लाइ तयारु आहियूं। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।